अकबर खान, दरिया खान जो जेको बि नुक़सानु थियो आहे उहो तुंहिंजे कमदार करायो आहे ऐं इल्ज़ाम असांजे मथां। बाबा साईं मां कसम खणी ॻाल्हि थो कयां, राति इन्हनि जा माण्हू पाणीअ वारे था, असांजो हिकिड़ो माण्हू बि पाणीअ वारे ते कोन हो। पोइ असांजा मलाइक वञी हिन जो पाणी दरिया खान जी ज़मीनुनि में वहाया। अकबर खान, तोखे त ख़बर आहे त मुंहिंजी हर कंहिं सां बांह ॿधण जी वाट आहे। इहा शैतानगिरी करणु हिन जो कमु आहे। तव्हांजो छा मतिलबु आहे? असां शैतानगिरी कंदा हुआ त? मूं तव्हांजे नाले न आहे चयो, तव्हांजे कमदार जे नाले चयो आहे। हीउ मुंहिंजो कमदार आहे। तूं हिन ॾांहुं इशारो थो करीं, इहो इशारो मां पाण न सम्झंदुसि। अकबर खान, तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे अंदाज़ो लॻी चुको आहे त तव्हांखे वधि में वधि झेड़े जो शौक़ु आहे, पर मां अमुन पसंदि इंसानु आहियां अकबर खान। मां चाहींदुसि त मूंखां तरी वञो, कंहिं ॿिए जी ॻिचे में लॻो। तव्हांखे जेकॾहिं दरिया खान सां विहणो आहे न त हुन सां सिधो वञी विड़ो, बाक़ी विच में मूंखे दाख़िल न कयो। ऐं हा, इन मक़सद में मां तव्हांखे कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदुसि। बाबा लबोदार अॻिते कहिड़ो हुकुम आहे? अञा बाज़ार खे गरम कर। ईअं थिए जो पहिरें साल इहो मंसूर हितां दाणो बि न खणी वञे ऐं ॿिए साल सॼी ज़मीन असांखे बुगड़नि मुठ ते खपाए ॾेई वञे। ईअं ई थींदो बाबल, हितां हिन मथे सूर। ओ मुंहिंजो मतिलबु आहे मंसूर खे हिकिड़ो दाणो बि खणणु कोन ॾींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।